बुलड़ी शाह करीम में पानी की खोट ऐं टील जे आबादगारनि जे हिस्से जो पानी मुंड जे आबादगारनि ऐं इरिगेशन अमले जे मिली भगत सां चोरी करण ऐं रोकण ख़िलाफ़ शोर के माइनर खरियाड़ी शाख बुलड़ी शाख ऐं ढट शाख जे सवे आबादगारनि जो रिंद क़ौमी इतिहाद जे अॻवान ज़ाहिद ख़ान रिंद वापारी अॻवान हाजी इस्माइल मेमन ऐं ॿियनि जी अॻवानी में पेट्रोल पंप खां बुलड़ी शाह करीम शहर जे मुख्य चौक ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। मुज़ाहिरीन हथनि में सारियुनि जा सुकल ॿिज खणी इरिगेशन अमले ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। धरणे दौरान टंडो मोहम्मद ख़ान ऐं सिजावल क़ौमी शाहरा ब्लॉक हुअण करे रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियूं बीहजी वयूं। उन मौक़े ते आबादगार अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त टील जे आबादगारनि सां सरासर ज़ुल्म कयो वियो आहे। शोर की माइनर खरियाड़ी शाख बुलड़ी शाख ऐं ढट शाख जे पोछड़ में काफ़ी महीननि खां पाणी नथो पहुचे। बाअसर ज़मींदार इरिगेशन अमले जी मिली भगत सां नाजाइज़ छाबियूं कटूं लिफ्ट मशीनूं ऐं धक्का हणी टील जे आबादगारनि जे हिस्से जो पाणी ज़बरदस्ती खणी रहिया आहिनि। असां टील जे आबादगारनि तोड़े मालवनि सां सरासर ज़ुल्म थी रहियो आहे। असांजो सारियालो फसल ऐं सारियालो ॿिज बि सड़ी सुकी रहियो आहे, जंहिं करे असांजो लखे रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। हिन वक़्तु मथे पाणी तमामु घणो आहे, पर असांजो पाणी हथरादू रोकियो वियो आहे। हुननि सिंध हुकूमत, सिंध हाई कोर्ट समेत बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पीपी जे आला क़यादत खां पाणी वारो मसइलो फ़ौरी हल करण जो मुतालबो कयो आहे। होॾां एसडी इरिगेशन साले मोहम्मद जेजो मुज़ाहिरीन वटि पहुची ॻाल्हियूं करे हिकु हफ़्ते अंदरि पाणी वारो मसइलो हल कराइण जी यकीन दहानी कराई, जंहिं बाद मुज़ाहिरीन धरणो ख़त्म करे रोड खोले छॾियो ऐं मुज़ाहिरीन जो चवणु हो त अगरि हिकु हफ़्ते अंदरि समूरनि वाहन जे टील में पाणी न पहुतो त हाणे DC टंडो मोहम्मद ख़ान जी ऑफिस अॻियां तारीख़ी धरणो हयो वेंदो। ॿिए पासे आबादगारनि पारां हयल धरणे जो PPMA ने सैयद नवीद कमर नोटिस वरितो। PP अॻवान मीर अली रज़ा टालपुर राब्तो करे ॿुधायो त आबादगारनि जो पाणी वारो मसइलो जाइज़ आहे ऐं हुननि खे हक़ वठराए ॾिबो। इरिगेशन अमले खे सैयद नवीद कमर हाउस ते तलब कयो वियो आहे। जल्द आबादगारनि इरिगेशन अमले खे गॾु वेहारे पाणी जे इशू खे मुकमल ख़त्म करायो वियो।